असांजे मथां एजेंट जे कारंदनि हमलो कयो ऐं शहीद ज़ख़्मी हालत में हमले आवरनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो ऐं विढ़ंदे विढ़ंदे ई असांजो कुंदर भाउ शहीद थियो। हुन पंहिंजो सिर सिंध माउ जे हवाले कयो। अहिड़ा सूर्य पुत्र जिथे अमड़िन खे ऐं वालदेन खे बि ही क़ौमी तहरीक जा कारकुन वॾी अदब ऐं एहतराम सां सलाम कनि था, जंहिं सिंध खे अहिड़ो सूर्य पुत्र ॾिनो जंहिं क़ौमी तहरीक खे हिकु जान बख़्शे छॾी, जंहिं सिंध जे कारकुननि में उहा हिमत, उहो हौसलो, उहा जुरत पैदा कई जेका तारीख़ में दुल्ह दरिया ख़ान पैदा करे वियो। असीं शहीद जे हिन क़ुर्बानी खे क़ौमी तहरीक कॾहिं बि न विसारींदी ऐं शहीद जे मशीन खे पाए तकमील ते पहुचाइण जे लाइ अॼु क़ौमी तहरीक जा हज़ारे कारकुन पंहिंजा सिर, पंहिंजा बच्चा ॿार कुहाइण जे लाइ आता आहिनि। इहा क़ौमी गैरत जेकॾहिं असां में पैदा कई आहे, क़ुर्बानी जो जज़्बो जेकॾहिं पैदा कयो आहे, त उहो शहीद मुश्ताक फाक़ेली आहे। ऐं असां ही क़ौमी तहरीक जा कारकुन अॼु हिन सैयद जे विछोड़े ते संदसि इहो वचन पिया कयूं त ए शहीदान सिंध, जेका तूं पंहिंजो पाक रत हिन धरती जी आज़ादी जे लाइ वहाए वियो आहे, असां तुंहिंजे सुन्नत ते अमल कंदे पंहिंजा कंध टुपाईंदासीं, पंहिंजा सिर क़ुर्बान कंदासीं, जेलनि में वेंदासीं, पर तोजा जेका मशीन या ही कुहाड़ी जो ॻाढ़ो धंधो असांजे हथनि में ॾिनो आहे, इन्ही खे अक़वाम मुतहिदा में झुलाईंदासीं। आज़ाद सिंधु देश जे अमल खे तकमील ते पहुचाईंदासीं। इहो शहीद सां क़ौमी कारकुननि जो इहो वचन आहे, छो त असांजा पंध, असां सभिनी जी मंज़िल शहादत ई आहे। असांजा अहिड़ा शायदि नसीब न हुआ जो इहे गोलियूं शायदि असांखे लॻंदा, पर शहीद उहे पाण ते सही असांजे मथां अञा बि वॾा भार विधा आहिनि, अञा बि वधीक ज़िम्मेवारी आहे कई आहे। ऐं हिन शहीद जे स्टेज तां इहो अव्हां सां वचन थो कयां त सिंधु देश जी आज़ादी ताईं सुख ऐं साख सां जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि वेठासीं त हराम सम्झंदासीं। उन करे सिंध जा वारसो, सैयद जा सिपाहियो, शहीद मुश्ताक फाक़ेली जा वारसो, अव्हां जे मथां इहो क़ौमी फर्ज़ आहे थो त सिंध अॼु जंहिं मुश्किल घड़ीअ मां गुज़रे पई, तारीख़ में अहिड़ा भयानक ॾींहं सिंध कॾहिं बि कोन ॾिठा। अॼु सिंध जे वजूद खे, अॼु सिंध जे हस्तीअ खे मिटाइण जी साज़िशूं पयूं थियनि। अॼु सिंध जेके ख़ुदा ताला एतिरनि त नेमतुनि खां नवाज़ियो, जो हिते तेल वॾे मिक़दार में आहे, हिते गैस आहे, हिते पेट्रोल आहे, हिते बेपनाह कोयलो आहे, हिते बंदरगाह असांखे पंहिंजा आहिनि, हिते बहितरीन एग्रीकल्चर असां वटि आहे, पर अॼु सॼी सिंध जा सभु वसीला पंजाब साम्राज इस्लाम जे नाले में, मज़हब जे नाले में, पाकिस्तान जे नाले में अॼु कब्ज़ो करे चुको आहे। अॼु सिंधी माण्हू मुकमिल तरह बेअख्तियार आहियूं। अॼु पंहिंजे हिन वतन ते, पंहिंजे हिन सरज़मीन ते, जेका सरज़मीन हज़ारे सालनि खां वठी तव्हांजे अॿनि ॾाॾनि तड़दाॾनि जी जागीर ऐं मीरास रही आहे,
अॼु उहा धरती जी भेल पई थिए। सिंध सॼी खसे विया, शहरनि ते कब्ज़ा करे विया। अञा हुननि जा पेट नाहिनि भरिया, छो त ही साहिली सॼी पटी तव्हांजो ही सॼो इलाइक़ो साम्राजी एजेंटनि जे ऐं पंजाब साम्राज ऐं फ़ौज जे अख में थो तुरे पियो। उन करे ही जेके ऐलान पिया कनि त असां ज़ुल्फ़कार आबाद कंदासीं, लखें एकड़नि ते मुश्तमिल हूंदी ऐं उहे सभु साहिली पट्टी जा इलाइक़ा जंहिंमें शाह बंदर, केटी बंदर, जाती मतिलबु सॼी तव्हांजी कोस्टल एरिया ते कब्ज़ो करे सिंधी माण्हुनि खे पंहिंजे हिन सरज़मीन तां ही बेदख़ल करण जी तमामु वॾी साज़िश आहे। वॾी मकरूह तरीक़े सां सदर साहब जेको ऐलान कयो आहे त असांजो ही 50 सालनि जो मनसूबो हुयो, ही पंजाबियुनि जो 50 साला मनसूबो थी सघे थो सिंध ते दाइमी कब्ज़े जे लाइ, त जीअं ज़ुल्फ़कार आबाद जे नाले में हिते फ़ौजी आबाद कजनि, धारिया आबाद कजनि, धरती धणियुनि खे बेदख़ल बणाए ॾियनि। जेकॾहिं एतिरो ई सरकार जो सिंध जे माण्हुनि जे लाइ हाव थो पाते त पोइ हिते लखें खते जा रहवासी अॼु बि बेघर आहिनि, जिन जा कखां घर आहिनि, जिन खे पूरो छत बि घरनि खे कोन्हे, बेसहारा बेयार मददगार समुंडी किनारे ते ॻोठनि में ॿाराड़नि में पिया आहिनि, जिन खे बुनियादी सहूलियत बि मौसर कोन्हे का। पर सरकार खे जेकॾहिं सिंध जे माण्हुनि सां एतिरी मोहबत आहे त सिंध जे माण्हुनि खे हिते थोरी था घर ठाहे ॾेई आबाद कनि, पर ही चाहिनि था त हाणे साहिली पट्टीअ ते कब्ज़ो करे सिंधियुनि खे हमेशह जे लाइ ग़ुलाम रखनि। दरिया तव्हांजो कब्ज़ो करे विया, सिंधू दरिया सिंध जी मिल्कियत आहे। कानूनी तरह, इख़लाक़ी तरह, शरई नुक़्ते निगाह सां, बैन अल-अक़वामी क़ाइदे मुताबिक़ सिंधू दरिया जा मालिक असां सिंधी आहियूं, पर उन दरिया ते बि अॼु कब्ज़ो थी चुको आहे। चश्मा झेलम लिंक केनाल ज़बरदस्ती वहायो वियो। मुंहिंजा दोस्त तव्हांखे ॿुधाए विया त इहो सिंध हुकूमत जे चवण ते वहाइणो हो, पर आउं तव्हांखे ॿुधायां त पंजाब साम्राज जेके बि किने खां किना गंदे खां गंदा कम कराया आहिनि उहे पीपुल्स पार्टी खां कराया आहिनि। चश्मा झेलम लिंक केनाल पीपुल्स पार्टी जे दौर में निकितो, ग्रेटर थल केनाल जा हेड वर्क पीपुल्स पार्टी जे दौर में थिया, मंगला डैम, तरबेला डैम पीपुल्स पार्टी जे दौर में सिंधू दरिया ते तइमीर रखियो। चश्मा पंजनंद पीपुल्स पार्टी जे दौर में वियो ऐं सभिनी सिंध दुश्मन मनसूबनि खे जेकॾहिं आईनी कानूनी हैसियत ॾिनी उहा पीपुल्स पार्टी ॾिनी। एतिरे क़तर जो ही 73 जो जेको आइन आहे, जंहिं आइन में सिंधी क़ौम खे क़ौम सॼण जे लाइ तयारु कोन्हनि, जेके क़ौम परस्ती जी वॾी दावा था कनि, अॻ में 73 जे आइन में सिंधी क़ौम खे क़ौम हुजण जो हक़ त ॾियारे न। बाबा तूं क़ौम त थी ॾेखार, तूं चई ॾेखार ऐवान सदर में बीही करे त मां सिंधी क़ौम आहियां, ऐं 73 जे आइन में सिंधी क़ौम जो हिकिड़ो दाख़िल त करे ॾेखार त चऊं त बाबा तूं बाअख्तियार आहीं। हिन जे